मदीने शरीफ़ खां ॿाहिरि निकिरंदे ई 35 किलोमीटर खनि विथीअ ते हिकु वीरान इलाइक़े में वादी जिन वाक़िए आहे, जंहिंजो तारीख़ी नालो वादी बेज़ा आहे। हिते हिन वक़्त ताईं का इंसानी आबादी न आहे, पर हेठां ऐं मथां ऐं भर पासे में कुझु पाकिस्तानी, भारतीय ऐं ओभर मुल्कनि जा कुझु ज़ाइरीन नज़र अचनि था। हिन वादीअ जी मशहूरु करामत इहा बयानु कई वेंदी आहे त हिते गाॾी स्टीयरिंग, एक्सीलरेटर ऐं चाबी ॾियण खां सवाइ केतिरा ई किलोमीटर हलंदी आहे। पाणी रोड ते हारिजे त उहो उबतो वहंदो ऊचाईअ ॾांहुं वधंदो आहे। मदीने शरीफ़ तरफ़ गाॾीअ जो रुख करियो त गाॾी पाण मुरादो तेज़ रफ़्तारीअ सां दौड़णु शुरू कंदी आहे ऐं रफ़्तार 130 किलोमीटर फ़ी कलाक ताईं हली वेंदी आहे। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त इहा जिन्हनि जी ताक़त आहे जेका गाॾी खे हितां वापसि मदीने शरीफ़ ॾांहुं धिके थी। ॿिए पासे आसारे क़दीमा ऐं जोग्राफियाई माहिरनि जो चवणु आहे त मदीने जे भर पासे में वादी बेज़ा, जेका वादी जिन तौरु मशहूरु आहे, ऐं ताइफ़ में हुदा जे ओलह में गाॾियुनि जो उबतो हलणु नज़र जो दोखो आहे। माहिरनि जो चवणु आहे त कशिश सकल जे मुख़ालिफ़ पासे हरकत जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। हू वादी बेज़ा, हुदा ऐं ओमान में सलाला वेझो जायुनि जो केतिरा ई भेरा दौरो करे जाइज़ो वठी चुका आहिनि। हुननि चयो त कशिश सकल जे मुख़ालिफ़ पासे में हरकत जो मुशाहिदो करण खां पोइ ख़बर पई त इन्हनि जायुनि में कशिश सकल जी खोट न, पर इहे शयूं नज़र जो दोखो आहिनि। जोग्राफियाई माहिरनि जो चवणु आहे त असांखे ॾिसण में लॻंदो आहे त गाॾी इलाइक़े मां मथे पासे वञी रही आहे, पर जोग्राफियाई नज़र सां इहो दोखो आहे। केतिरा ई भेरा असांखे शयूं मुख़ालिफ़ पासे हरकत कंदे नज़र ईंदियूं आहिनि ऐं इहो ऋण में बि थींदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk